रुपया हलन पंहिंजे मुल्क में 2.5 लाख रुपया जोड़ो कपड़न जो अञा सुठो। गिची में टाई बजी पई आहे 90,000 रुपया अञा सुठी। बिलावल ज़रदारी पंहिंजे भेण के कपड़न जो जोड़ो दिनों शादी में पंजाब में परणाए दिनों आ। बिलावल जी भेण पंजाब में परणाए दिनों है शादी पंजाब में। यो खानदान भी अजीब है। आसिफ अली पान ज़रदारी आ, पुट उनजो बिलावल भुट्टो आ, भेण उनजी फिराला सा टालपुर है। पान ज़रदारी पुट भुट्टो भेण टालपुर धीअ चौधरी। बिलावल पंहिंजी भेण के जो कपड़न जो जोड़ो नु वो हो 50 करोड़ जो अञा सुठो। खाधो अञा सुठो, कपड़ो अञा सुठो, पानी अञा सुठो। घड़ी 150 रुपये में मार्केट में मिलंदी, वाटर प्रूफ होंगी, टाइम भी ॾींदी, बाह में माण्हू ॿधंदो। 150 रुपया। 5,000 की घड़ी, 15,000 की घड़ी, 50,000 की घड़ी, 2 लाख की घड़ी। मुफ्ती असद महमूद के घड़ी मिली तोहफे में ॿाहिरि मुल्कनि 26 लाख की। इमरान खान के सऊदी अरब के बादशाह घड़ी ॾिनी 28 करोड़ की। वह भी घड़ी है, बाह में ॿधबी, विकणी छॾई जंहिंजे केस में फाथो पियो। 28 करोड़ घड़ी अञा सुठी। घड़ी सुठी हुजे। वीगो टेल ॾेई 2500 रुपया मोबाइल वठी अचो। वीगो टेल एॾी आहे जुते पदर जड़ी 4 बत्तियूं लगी पिन जड़ी टूटी कार पई अचे। रंग थी अचे तो गड्ढा भी शर्म में मुंह था लकाइन। ये मोबाइल आ आईफोन 14 आई है 6.5 लाख जी है। 6.5 लाख जी फोन है। जापान वारन फोन मोबाइल फोन आती है मार्केट में 38 लाख जी है। मोबाइल मोबाइल अञा सुठी, अञा सुठी। घड़ी सुठी, मोबाइल सुठी, पानी सुठो, कपड़ो सुठो, खाधो सुठो, सवारी सुठी। को ज़ाइमो गॾा गाड़ी ते चढ़ंदो, पोइ गॾा ते, पोइ घोड़े ते, पोइ उठ ते, पोइ मोटरसाइकिल वरितई, पोइ एफएक्स वरितई, पोइ वरी मेहराण वरितई, पोइ आल्टो वरितई, पोइ कल्टस वरितई। इहा न मज़ियारी कोन्हे, पोइ किरोला वरितई जीअल आहे, पोइ इहा मज़ियारी कोन्हे, पोइ वीगो, पोइ रीवो, पोइ लैंड क्रूज़र, पोइ मर्सिडीज़, पोइ पंहिंजो हवाई जहाज़, पोइ हेलीकॉप्टर। अञा सुठो, अञा सुठो। कखन जी झोपड़ी में रहंदो, वरी गाडर टीयर जो घर ठाराई, मज़ियारो कोन्हे, आरसीसी बिल्डिंग ठाराई। पोइ हिकिड़ो बंगलो सैदाबाद में, हिकिड़ो हैदराबाद में, हिकिड़ो कराची में, हिकिड़ो दुबई में, हिकिड़ो बर्तानिया में, हिकिड़ो अमेरिका में। ढहू कोन थो थिए। बंगला, गाॾियूं, सवारियूं, कपड़ा। आख़िर इन शइ खे ब्रेक किथे लॻंदो? इन शइ खे ब्रेक लॻंदो सदारत जी कुर्सीअ ते। जेको सदर थी वियो, वज़ीर आज़म थी वियो, इहा आख़िरी कुर्सी आहे। इन ते वेठो न पोइ ब्रेक लॻंदो। MPA MNA मथे चढ़ंदा वञो। सूबाई वज़ीर, वज़ीर आला, अञा मथे गवर्नर, अञा मथे वफ़ाक़ी वज़ीर, अञा मथे चढ़ंदो वञे मथे वज़ीर आज़म, बसि दंग। सदर दंग। इहा आख़िरी कुर्सी आहे। इन खां अॻियां प्रमोशन कोन्हे। बसि इन कुर्सी तव्हां जेको थिड़ंदो, जेको लहंदो, उनखे फाई फिट थींदी। या इमरान खान वांगुरु जेल में वेंदो। इन कुर्सी तां जेको थिड़ियो सो फांसी खाईंदो, या जेल वेंदो, या बर्तानिया दॿ जले भॼी जान बचाईंदा। इहा आख़िरी कुर्सी आहे। इन कुर्सी ते वेहण खां पोइ जहिड़ा वणे तहिड़ा खाधा खाए, जहिड़ा वणे तहिड़ा कपिड़ा पाए। तव्हां त हीअ था पाणी पियो, पर इन्हनि जो पाणी फ्रांस मां ईंदो आहे। दुनिया के अंदर ऊंचे में ऊंचो पानी फ्रांस जो आहे। महांगे में महांगो पानी फ्रांस आहे। जहाज़नि में ईंदो आहे उतां। इन कुर्सी ते वेहण खां पोइ
जेको वणे सो कपिड़ो पा। दुनिया जे कुंड कुर्सी मां तूं ऊचे में ऊचो कपिड़ो घुराए सघीं थो। इन कुर्सी ते वेहण खां पोइ तुंहिंजे लाइ सवारियूं खोड़, खाधा खोड़, कपिड़ा खोड़, बंगला खोड़, पर रिश्ता बि खोड़। तूं त आख़िरी कुर्सी आहे, सदारत ऐं वज़ारत उज़मा जी कुर्सी आहे। मुंहिंजी उमिरि 71 साल आहे। काइम अली शाह साईं सईद सगोरो अब्बा मरहूम 98 सालनि जी उमिरि में मरी वियो, उनखे बि 20 साल थिया आहिनि। अब्बा खां वॾो आहे साईं काइम अली शाह, मुंहिंजे पीउ खां वॾो आहे। अब्बा 98 सालनि जी उमिरि में मरी वियो, तोखे 20 साल थिया आहिनि। काइम अली शाह 118 साल जी जमार में हले पियो, ऐं 71 जी उमिरि में हलां पियो। साईं काइम अली शाह हींअर जेकॾहिं चवे त मूंखे शादी करणी आहे, रिश्तो मूंखे खपे थो, त सवे माण्हू उथी बि रहंदा, साईं मुंहिंजी न्याणी क़बूल करियो। साईं मुंहिंजी न्याणी छो त कुर्सी आहे, उहिदो आहे, इक़्तिदार आहे, पैसो आहे सम्झो। पर जेकॾहिं आउं हींअर चवां त मूंखे शादी करणी आहे त पटे गार ॾींदा, मुलऊं छितो थियो अछी ॾाॾीअ में, पोड़ो कखु। इहा कुर्सी अहिड़ी आहे जंहिं ते वेहण खां पोइ नेमतनि जा अंबार हूंदा, खाधा पीता कपिड़ा शादियूं बंगला सवारियूं जीअं वणे जे करे। ॿियूं वरी ॿियो नेमतनि जो पासो आहे, हू दिलि वारियूं नेमतूं, ईमान इस्लाम तिलावत ज़िक्र नमाज़ इबादत नफ़ल तकवा परहज़गारी रहमदिली सखावत सजात दिलेरी। ये वरी बातनी नेमतूं आहिनि, हिननि जो तालुक़ु दिलि सां आहे। पोइ हिन में दर्जा बंदी आहिनि, हाफ़िज़ आलिम शेखुल हदीस अञा थोरो मथे, बुज़ुर्ग वली अञा थोरो मथे, गौस कुतुब अबदाल अञा थोरो मथे, तबा ताबई अञा थोरो मथे, ताबई अञा थोरो मथे, सहाबी अञा थोरो मथे, नबी। हितां शुरू थियासीं सदर ते पहुतासीं, हितां शुरू थियासीं नबीअ ते पहुतासीं। सदर खां अॻियां ॿी कुर्सी कोन्हे, नबीअ खां अॻियां ॿियो को तख़्त कोन्हे। अल्लाह जे उलूहियत में, ख़ुदा जे रुबूबियत में आख़िरी स्टेज नबूवत जो आहे। नबूवत वारे तख़्त ते जेको वेठो उन ते नेमतनि जो दंग थी वियो। सदारत वारी कुर्सीअ ते जेको वेठो उन ते नेमतनि जो दंग थी वियो। सदर वटि ज़ाहिरी नेमतनि जा अंबार हूंदा, नबीअ वटि बातनी नेमतनि जा अंबार हूंदा। बादशाह वटि बंगला हूंदा, पैसा हूंदा, खाधा हूंदा, रिश्ता हूंदा, सवारियूं हूंदियूं। नबी वटि ख़ौफ़ ख़ुदा हूंदो, नबी वटि ईमान कामिल हूंदो, नबी वटि तवक्कल कामिल हूंदो, नबी सखावत जो दरिया ऐं बादशाह हूंदो, नबी बहादुरीअ जो जबल उहद ऐं इस्तक़ामत जो पहाड़ हूंदो। नबीअ वटि नेमतनि जा अंबार हूंदा, पर उहे नेमतूं बातनी हूंदियूं, उन्हनि जो तालुक़ु दिलि सां हूंदो। नबीअ खां वधीक कंहिं वटि ईमान कोन हूंदो, इस्लाम कोन हूंदो, तवक्कल कोन हूंदो, सब्र कोन हूंदो, शुक्र कोन हूंदो। नबीअ वटि सभु नेमतूं हूंदियूं, बादशाह वटि सभु नेमतूं हूंदियूं। हू बि नेमतनि जो बादशाह आहे, हीउ बि नेमतनि जो बादशाह आहे, पर ॿिन्ही में फ़र्क़ु आहे। उहो कहिड़ो? उहो फ़र्क़ु हीउ आहे त बादशाह जॾहिं मानीअ ते वेहंदो आहे तॾहिं कई एटम खाईंदो आहे, ठाहे जोड़े मुल्क जी भींग कंदो आहे। तव्हां असां मौलवियुनि था खिलंदा आहियो त मौलवी घणो था खाइनि, असीं कोन था घणो खाऊं, घणो इहे ऑफिसर था खाइनि, वज़ीर MP इहे घणो था खाइनि। ईमानदारी सॼो ॾींहुं ईअं था चरनि जीअं थर जूं ढगियूं चर। अवा चांहि पार्टी आहे जामोट वटि मटियारी में अचूं पिया, सुबुह जो नाश्तो आहे जामोटनि वटि मटियारी में अचूं पिया। हीअं पहुता हे मेह जे बोस जहिड़ा केक, सॼा सॼा हरण, बेदनि जा डज़न, कसर जा डूंगा, छेलनि जो रानो, हे मालनि जा दड़ा बी भींग करे उतां निकिरंदा। ॿिनि पैरनि वारी मानी सकरंद में आहे,
साईं ज़ैन शाह वटि अचूं पिया उते पुॼंदा त ईअं कोन चवंदा त असीं मटियारी मां भींग करे आया आहियूं, न, वरी ठाहे जोड़े ठोक वरी सकरनि में ॾींदा, वरी मांझांदो इन्हनि जो राति जो जतोइन में हूंदो मोरे में, वरी उते वञी भींग कंदा। असां दा न खिलो, मुल्क तबाह हो पिया कनि, टोकूं असांखे पिया आणो। बादशाह जॾहिं मानी ते वेहंदो आहे तॾहिं ठाहे जोड़े भींग कंदो आहे, 100 ऐं 1000 एटम खाईंदो आहे, पर नबी पेट ते पत्थर ॿधी बुखियो रही अल्लाह जे दीन जे दावत जो कमु कंदो आहे। बादशाह रेशमी वॻा 5-5 लख जा जोड़ा पाईंदो आहे, पर बादशाह जे रेशमी जोड़नि ते केरु पेशाब बि न करे। नबी चचिन लॻल चादरूं इस्तेमाल कंदो आहे, पर नबीअ जे चादरनि जी उहा इज़त आहे जो अल्लाह तबारक व तआला क़ुरान शरीफ़ में मोहम्मद पाक जे चादरनि जो कसम खयो आहे। बादशाह जे कपड़नि खे इज़त कोन्हे, नबीअ जे चचिन लॻल चादरनि खे इज़त आहे। बादशाह बंगलनि में रहंदो आहे, नबी कखनि जे झोपड़ी में रहंदो आहे। बादशाह जे बंगले ते लनत जो मींहुं वसंदो आहे, नबीअ जे कखनि वारी झोपड़ीअ ते अल्लाह जे रहमत जो मींहुं वसंदो आहे। बादशाह जॾहिं सुम्हंदो आहे तॾहिं 500 पुलिस वारा जाॻंदा आहिनि, उन्हनि जी निंड फिटाईंदो आहे। गार्ड, चौकीदार, गनमैन जो तरफ़ बंगले जे बंदूक खणी बियो, मतां इहा हरामी भॼी न वञे। तौबा तौबा, मतां न केरु मारे न वञेसि, छो त ख़ल्क जी ख़िदमत हिननि तमामु घणी कई आहे, माण्हुनि जे दिलनि में हिन जे लाइ वॾी इज़त आहे। इन जे करे 500 पुलिस वारा जाॻंदा आहिनि, हिकिड़ो सुम्ही निंड कंदो आहे। क़ुरान में अल्लाह जी फरमायो, वल्लाहु यासिमुका मिनन नास, आए मोहम्मद मुस्तफ़ा तूं कंहिंजी निंड न ख़राब कजई, कंहिंखे गार्ड ऐं गनमैन ऐं चौकीदार करे न रखजई। आऊं रब तो मोहम्मद जो मुहाफ़िज़ आहियां, तुंहिंजो निगहबान आऊं आहियां, आऊं तुंहिंजी हिफ़ाज़त कंदुसि। बादशाह 500 चौकीदार बीहारींदो आहे, नबी अल्लाह जे हिफ़ाज़त में हलंदो आहे। बादशाह रेशमी जोड़ा पाईंदो आहे, नबी चचिल लॻल चादरूं इस्तेमाल कंदो आहे। बादशाह महलनि में रहंदो आहे, नबी कखनि वारी झोपड़ी में रहंदो आहे। बादशाह जी हुकूमत आहे ज़ाहिरी बदननि जे मथां, नबीअ जी हुकूमत आहे मुसलमाननि जे दिलि जे मथां। बादशाह हूंदो त चौकीदार, गनमैन, पट्टे वाला अटेंशन में बीठा हूंदा। बादशाह कोन्हे त पट्टे गारियूं ॾींदा त हिन कंजर असांखे तंग कहिड़ो कयो, यार सुअर मां फाथा आहियूं। ज़ाहिरी हुकूमत आहे, अंदर में नफ़रत आहे। नबीअ जी हुकूमत दिलि जे मथां आहे। अॼु बि नबी वियो हलियो दुनिया मां, तंहिंखे 15 सदियूं गुज़री वियूं, पर अॼु जो मुस्लमान पंहिंजे नबी जो जॾहिं नालो मुबारक वठंदो आहे तॾहिं अदब ऐं एतिराम सां वठंदो आहे ऐं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चई नबी पाक ते दुरूद मोकिलींदो आहे। इहो दलील आहे त नबी अॼु बि असांजे दिलनि जो बादशाह आहे। नबीअ जी अॼु बि मुस्लमाननि जे दिलि जे मथां हुकूमत आहे। पर एतिरी नबी साहब जी अक़ीदत आहे त जेकॾहिं ओताक ते बनीअ बारे में होटल ते कंहिं कादियानी कुते रसूल जे शान में को गुस्ताखी वारो लफ़्ज़ कढियो त अॼुकल्ह जो बेनुमाज़ी मुस्लमान बि जूते में हथु विझंदे देरि कोन कंदो। बकवास बंदि कर, असांजे नबी जे शान में गुस्ताखी थो करी। इहो दलील आहे त नबी दिलनि जो बादशाह आहे, नबी दिलनि जे मथां हुकूमत कंदो आहे। बादशाह जी हुकूमत ज़ाहिरी आहे, नबीअ जी हुकूमत दाइमी आहे। बादशाह जी हुकूमत तेसि ताईं आहे जेसि ताईं कुर्सीअ ते आहे। वियो हलियो वो रोब ख़तम। नबीअ जी हुकूमत दाइमी आहे। कल्ह बि नबी इज़त वारो हो, अॼु बि नबी पाक इज़त वारो आहे, क़यामत तक इज़त वारो। पर क़यामत जे ॾींहुं बि नबी पाक इज़त वारो। त नबीअ जी इज़त दाइमी आहे, बादशाह जी इज़त आरज़ी आहे। बादशाह जी हुकूमत बदननि जे मथां, नबीअ जी हुकूमत दिलनि जे मथां। बादशाह बि दौरे ते वेंदो आहे, रसूल बि दौरे ते वेंदो आहे। बादशाह जेकॾहिं दौरे ते वञे त हुनखे दावत ॾींदो आहे अमेरिका। नबी जेकॾहिं दौरे ते वञे त हुनखे दावत ॾींदो आहे रब ज़ुल जलाल। बादशाह जॾहिं दौरे ते वेंदो आहे तॾहिं हेलीकॉप्टर में चढ़ंदो आहे। नबी जॾहिं दौरे ते वेंदो आहे तॾहिं बुराक ते चढ़ंदो आहे। बादशाह अमेरिका वेंदो, मोहम्मद पाक अर्श मुअल्ला वेंदो,
हू अमरीकी सदर जे दावत ते पियो वञे, ही रब ज़ुल जलाल जी दावत ते पियो वञे, हू हेलीकॉप्टर में पियो वञे, ही बुराक ते थो वञे। बादशाह जॾहिं अमेरिका पहुचंदो तॾहिं हुनखे एकिन तोपनि जी सलामी मिलंदी। मोहम्मद मुस्तफ़ा जॾहिं बैतुल मुक़द्दस पहुतो त 1,24,000 नबियनि जी सलामी मिली। हुते 21 तोपनि जी सलामी आहे, हिते 1,24,000 नबियनि जी सलामी आहे। बादशाह जॾहिं दौरे ते वेंदो तॾहिं हज़ारे गनमैन ऐं पुलिस वारा, रेंजर्स ऐं आर्मी जा जवान उनजी हिफ़ाज़त कंदा, इस्तक़बाल में बीहंदा। नबी जॾहिं दौरे ते वेंदो आहे तॾहिं 7 आसमाननि ते नबी ऐं मलाइक मुहम्मद पाक जे इस्तक़बाल में बीहंदा आहिनि। थी अचे पियो मुंहिंजो महबूब, ॾिसो हुनजी ज़ियारत करियो। बादशाह अमरीकी सदर सां मुलाक़ात कंदो। मुहम्मद पाक